सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरन ॾिसंदड़नि खे सलाम। राहकी थाणे जी हद सखी उस्मान शाह स्टाफ वटि जिनसार चवाण जे घर ते पुलिस चढ़ाई करे संदसि ज़ाल ऐं 5 ॿारनि खे अगवा करे नामालूम हंधि खणी विया आहिनि। उन हवाले सां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज कंदे जिनसार चवाण जे भाउ अलीशर चवाण ऐं ॿियनि एहतिजाज कंदड़नि चयो आहे त गुज़िरियल 5वीं तारीख़ ते वर्दी ऐं सादा कपड़ा पहिरियल एहलकार जिनसार जे घर में दाख़िल थी भञ डाह कई आहे ऐं जिनसार चवाण जी पुछा कयाऊं न मिलण ते हिननि जिनसार चवाण जे ज़ाल ऐं संदसि 5 ॿारनि खे पाण सां गॾु नामालूम हंधि वठी विया आहिनि। अलीशर मूजिबि अगवा कयल औरत ऐं संदसि 5 ॿारनि जी हर हंधि ॻोल्हा कई पई वञे। हिननि जी अञा का बि कोन ख़बर पई आहे। उन हवाले सां ॾिसंदा दानियाल सोलंकीअ जी हीअ रिपोर्ट। दोस्तों इन वक्त असां मौजूद आहियूं प्रेस क्लब हैदराबाद वटि जिते वारसन जेको आहे एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि मज़लूम माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं उनजो छा चवणु आहे। ऐं असां जे एहतिजाज कयोसीं त उस्मान शाह ॻोठ राहकी थाणे जी हद में हैदराबाद जी हद आहे। हुतां 3 ॾींहं अॻु में 5वीं तारीख़ ते राति जी ऊंदाही में सीता पुलिस जेको आहे सो हिकिड़ी औरत हसीना चवाण ऐं मासूम 5 ॿारनि खे खंबे गुम करे छॾियो आहे। हिनमहिल ताईं उन्हनि जी गिरफ़्तारी बि ज़ाहिर कोन कई आहे ऐं जेको आहे सो को बि केस दाख़िल हुननि ते कोन आहे। हुननि जे मुड़ुस ते जेको आहे सो को बि केस दाख़िल कोन्हे। हुननि जी ज़ाती दुश्मनी आहे असांजे बिरादरी जी ॻोठ में सीता में। हुननि जी पुराणी दुश्मनी जे चकर में ही ग़रीब हारी मज़दूर आहिनि जिनसार चवाण जेको आहे ऐं अलीशर चवाण आहे। हीअ बिना ॾोह जे पुलिस हिननि खे तंग करे रही आहे वॾेरनि जी विंगार बांधे। सीता उहो शहर आहे जंहिंमें असमत तौर जो वाक़ियो ऐं नगीना चांडियो जो क़तल उन पुलिस उन्हनि जे जवाबदार गिरफ़्तार करण में त नाकाम थी वई आहे पर गॾोगॾु वॾेरनि जी विंगार बांधे पैसा वसूल करण लाइ ग़रीब हारियुनि खे तंग कंदी आहे। हिन में को शक कोन्हे। असां DIG हैदराबाद IG सिंध खे अपील था कयूं त SHO सीता उनजे ख़िलाफ़ नोटिस वठी ऐं जेको आहे सो हिननि ग़रीब मज़लूमनि खे जेको तंग करे रहियो आहे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। औरत हसीना चवाण ऐं उन्हनि मासूम 5 ॿारनि खे आज़ादु कयो वञे, उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे। ॿी सूरत में असां 24 कलाकनि जे अंदरि अगरि जेकॾहिं औरत ऐं उनजा ॿार आज़ादु न थिया त DIG हैदराबाद जे आॾो वॾो हिकु एहतिजाजी धरणो हणंदासीं जंहिंमें असांजी चौहान बिरादरी ऐं औरतुनि जे हक़नि जी भलाइनि में कमु कंदड़ असांजी भेनरूं अमर सिंधू इरफाना मला ऐं जेके वादियूं आहिनि असां उन्हनि जी मदद वठी करे DIG हैदराबाद जे ऑफिस जे आॾो 24 कलाकनि खां पोइ वॾो हिकु एहतिजाजी धरणो हणंदासीं। महिरबानी। रहंदुसि राहक थाणे जी हद आहे। उस्मान शाह जो ॻोठ आहे। मां वियुसि भाॼी वठणु, भाॼी वठी आयुसि 3 गाॾियूं पुलिस जूं ॾिसां त ॿारनि सां खईं था वञनि। मां पासो करे वियुसि वञा पियो त ॾिसां त मुंहिंजा ॿार खयूं था वञनि पर मां हकल न करे सघियुसि। पोइ अहिड़े हिसाब सां खणी विया न मूं इतलाह कयो त मूंखे के बि न ॾिसो। इन में शक जे केस आहे त असां मर्दनि ते आहे, औरतुनि ते केस कोन्हे जो बेगुनाह सां औरत खे खणी वञनि न। लेडीज़ पुलिस आहे न कुझु जिके ॿिया कुझु खानगी एड्रेस सां कुझु साईं वर्दी सां हुया जंहिंमें खणी विया न। पोइ इतलाह कयो साईं केर बि असांखे ॾसो कोन थो ॾिए। जिके बि तव्हांखे बि साईं बचा न असांखे सभु को बचन वारो आहे। असांखे साईं असां ते इंसाफ़ कयो वञे। असां ग़रीब आहियूं बेॾो आहियूं। अब असांजी हसीना चवाण 5 ॿारनि सुबुह दो उमेदवार आहे उनखे छापो हणी खणी विया आहिनि। पुलिस आई आहे 2-3 गाॾियूं वर्दी सां मर्द ते केस आहे न आहे कूड़ो केस हणी असां सां बेवाजिबी करे वई आहे। उन सां गॾु लेडीज़ पुलिस हुई या न? लेडीज़ पुलिस कोन्हे। 6:30 बजे जो टाइम आहे। अंधारो थी वियो। कड़ो ॾेई माई खे खंबे खणी विया मारे कुटे बेवाजिबी कई अथनि। माई उमेदवार आहे उन जी का आज़ादी ॾियनि असांखे। असां बेकसूर आहियूं। असांखे इंसाफ़ ॾियो। मुंहिंजा पोटा मूंसां